व्लॉग चौथे में तव्हां सभिनीनि खे भली का गुज़िरियल व्लॉग में बदीन खां मिठी जो सफ़र तय करे असां राति जे टाइम SS गेस्ट हाउस में व्लॉग खे एंड कयो। अचो त हाणे उतां ई शुरू कयूं था। फाइनली दोस्तों असां वींजी सिंजी फ्रेश थी बिल्कुलु असांजो नाश्तो भी थी वियो ऐं मिठी में ज़ोरदार बरसात भी थी रही आहे। हाणे असांजो निकिरण जो भी प्रोग्राम आहे। दोस्त असांजा तयारियुनि में जुड़ियल आहिनि ऐं असां सभ खां पहिरीं जेको आहे सो तव्हांखे जीअं बरसाति बंदि थी थिए त थोरो मिठी जो विज़िट कराईंदासीं। उन खां पोइ असां सलाम कोटी तरफ़ निकिरंदासीं। त जुड़िया रहो असां सां। हिन व्लॉग में तव्हां अॼु बहितरीनु शयूं ॾिसंदव। लव यू थी वियो। दोस्तों बरसात भी रही है। मिठी जा दोस्त असां सां गॾु आहिनि। हिननि फरमाइश कई आहे त मूंसां गॾु मूंखे हींअर अक्षय कुमार भी कयो अथनि ऐं हिननि फरमाइश कई आहे त असां तव्हां सां गॾु मवाली बाग हलंदासीं। हींअर जेको आहे सो मिठी मां निकिरूं पिया ऐं मिठी जी तव्हांखे थोरी गलियूं ॾेखारियो आहे पर अफ़सोस इहो आहे त हिते बरसाति थी पई आहे तमामु घणी। बरसाति बंदि थियण खां पोइ मिठी शहर जो मौसम मस्तु थी वियो ऐं असां बि पंहिंजे थेलनि ते थेलियूं चाढ़े मौसम खे इंजॉय कंदे पंहिंजे सफ़र ते निकिरी पियासीं। दोस्तों मिठी मुकमल घुमण खां पोइ उन जूं बाज़ारूं बि तव्हांखे ॾेखारियूंसीं। असां बि घुमियूंसीं। हाणे असां जेको आहे सो मिठी जे आख़िरी पंप ते बीठल आहियूं। हितां असां पंहिंजी गाॾी जो पेट्रोल ॾिसंदासीं, उन जी टैंकी खे फुल कराईंदासीं। पोइ असां निकिरंदासीं इस्लाम कोट खां पोइ उमरकोट, पोइ अॻियां वधीक वधंदासीं। मिठीअ मां 42 किलोमीटर जो सफ़र तय करे असां इस्लाम कोट में दाख़िल थियासीं ऐं इस्लाम कोट में सभ खां पहिरीं असांखे बरसाति जे पाणीअ वेलकम कयो। उन खां पोइ असां इस्लाम कोट जे सभ खां वॾे आश्रम सामीपुरन भारतीय संत नेणोराम आश्रम पहुतासीं। दोस्तों हींअर असां आश्रम पहुता आहियूं ऐं आश्रम तव्हांखे विज़िट कराईंदासीं। उन खां पोइ लंच कंदासीं। लंच जो टाइम त चढ़ी वियो आहे, पोइ बि असां वेही मानी खाईंदासीं हिते सलाम कोट में। उन खां पोइ असां निकिरंदासीं उमरकोट जे लाइ। त अचो आश्रम तव्हांखे ॾेखारियूं था। दोस्तों सलाम कोट जे अंदरि जेको ही वॾो आश्रम आहे, असां इहो सॼो आश्रम घुमियोसीं, तव्हांखे बि घुमायोसीं ऐं असांजे पोयां तव्हां ॾिसी सघो था इलाही पुराणो जेको आहे ही मंदर बि आहे ऐं हिते काफ़ी माण्हू ईंदा आहिनि, हिनखे विज़िट करे वेंदा आहिनि, घुमी वेंदा आहिनि ऐं जेके असांजा हिंदू भाइर आहिनि उहे जेका हिते पूजा पाठ वग़ैरह बि कंदा आहिनि। सो असां हाणे इस्लाम कोट मां निकिरी हलूं था कंहिं जाइ ते हली मानी खाईंदासीं। उन खां पोइ असां निकिरंदासीं उमरकोट जे लाइ, छो जे करे स्टे असांजो उमरकोट में आहे। त जुड़िया रहो असां सां गॾु। लव यू थी वियो। इस्लाम कोट जे आश्रम खे विज़िट करण खां पोइ असां निकितासीं मानीअ जे पोयां। काफ़ी जफ़ाकशी खां पोइ असांखे इहा बिरयानी मिली, छो जे करे शाम जा 5 थी चुका आहिनि। इस्लाम कोट में असां इलाही जॻहनि ते भॻासीं कि मानी मिले, पर मानी न मिली। इन लाइ करे वापसि असां बिरयानी खाधी आहे। इस्लाम कोट में पेट पूजा करे वती आहे। हाणे असांजो सफ़र जेको आहे इलाही वॾो ऐं इलाही परे आहे, छो जे करे असांखे 100 किलोमीटर तय करणो आहे। असांखे इस्लाम कोट मां हाणे उमरकोट पहुचणो आहे
इन जे लाइ करे असां सां गॾु जुड़िया रहिजो। उमरकोट पहुचंदासीं इंशाल्लाह, उते राति जो स्टे बि कंदासीं ऐं उन खां पोइ तव्हांखे उमरकोट जा बि मंज़र ॾेखारींदासीं। मिठीअ खां उमरकोट जे हिन ख़ूबसूरत सफ़र में मौसम असांजो बराबरि साथ ॾिनो ऐं रोडनि रस्तनि ते हिन ख़ूबसूरत पखीअ खे आज़ादु घुमंदे ॾिसी लव्यू थी वियो। उमरकोट पहुचण खां पहिरियां ई रस्ते में असांखे बरसाति टकरजी पई, जंहिं करे असांखे हिकु राति कांटियो स्टॉप ते मोहम्मद यूसुफ नोड़ियो जी होटल ते गुज़ारणी पई। दोस्तों, असां हिन वक़्तु पाकिस्तान जे स्विट्ज़रलैंड में आया आहियूं। तव्हां ही नज़ारा ॾिसी सघो था त केतिरा ख़ूबसूरत आहिनि। छा त ही जबल आहिनि, छा त ही हरियाली आहे, केतिरी ख़ूबसूरती आहे असांजे सिंध जे अंदरि। माशाल्लाह दिल बाग बाग थी वियो। अॼु एॾो असां सुकून वरितोसीं हिन जॻह ते, फ़ोटू बि कढियासीं ऐं सोचियोसीं त तव्हांखे बि हे पाकिस्तानी स्विट्ज़रलैंड ॾेखारियूं। अचो बाबा, हे तव्हां ॾिसो रस्ता केतिरा ख़ूबसूरत आहिनि। माशाल्लाह खेत, कल्याण ऐं हेॾा VIP नज़ारा। साईं फैसल शाह साहब, मुंहिंजी टीम मूंसां गॾु आहे। असां उमरकोट पहुची वियासीं। विच में असांखे बरसातूं बि मिलियूं, टुटल रस्ता बि मिलिया, पर असांखे उमरकोट एनी हाउ पहुचणो आहे सुबुह मां, जीअं असां हे मनाज़िर तव्हांखे ॾेखारे सघूं, असां पाण बि ॾिसूं। अल्हम्दुलिल्लाह असां हाणे उमरकोट पहुची विया आहियूं ऐं हाणे तव्हांखे उमरकोट जो क़िलो, उमरकोट जी बाज़ार सभु ॾेखारींदासीं। जुड़िया रहो असां सां। उमरकोट पहुचंदे ई सभ खां पहिरीं असां उमरकोट जे मेन चौक यानी अल्लाह वारे चौक ते पहुतासीं। चंद कदमनि जे फ़ासिले ते असांखे उमरकोट जो तारीख़ी क़िलो मिलियो। चवंदा आहिनि त वक़्त जे हाकिम उमर सूमरे मारवीअ खे खणी अची हिन शहर जे क़िले में क़ैद करे रखियो हो। दोस्तों, असां हिन वक़्तु उमरकोट जे मेन क़िले ते बीठल आहियूं। हे तव्हां ॾिसी सघो था त हे तोप ते वेठल आहे। अलाह हिन खे ख़ुशि रखे। साईं हक़ में त उॾड़ी न वञे। पासो ॾे। हे उन वक़्त जी तोपूं साईं, असां त हिननि खे चोरे बि कोन था सघूं। उहो अलाए कहिड़ा माण्हू हुया जेको हिननि खे हलाईंदा हुया, पर हे तोपूं जेके लॻल आहिनि, हे सिर्फ़ु दुश्मननि खे दाबो ॾियण जे लाइ करे हुयूं। दाबो न बल्कि फायरिंग बि कंदा हुया। हे तव्हां मंज़र ॾिसी सघो था। हेॾे अचो, हितां बि दुश्मन खे ॾिसंदा हुया ऐं जंहिं टाइम को दुश्मन ईंदो घोड़नि ॿोड़नि ते त हुनखे वरी हितां खां डधड़म माना वॾो कमाल हुयो साईं। हा, अॼु जी ॻाल्हि त माना हालत आहे, पर हिते वॾो कमाल हुयो। दोस्तों, सलाम आहे उन वक़्त जे माण्हुनि खे। ही तव्हां ॾिसी सघो था, हे उमरकोट जो नज़ारो बि हितां खां साफ़ साफ़ नज़र अचे थो। ऐं हितां खां तव्हांखे मां दीवार ॾेखारियां। दीवार ॾिसो केतिरी त दिमाग़ सां ठाही वई आहे। दीवार हे ॾिसो। क़िले खे घुमंदे घुमंदे असां हलिया वियासीं थर म्यूज़ियम उमरकोट, जिथे तारीख़ी साज़ो सामान रखियल हुयो। जंहिंमें मुग़ल दौर जा सिक्का, क़दीमी हथियार, दस्तावेज़ शामिल आहिनि ऐं थरपारकर जे मुक़ामी माण्हुनि जी ज़िंदगीअ जूं तस्वीरूं पिणु मौजूदु आहिनि।
हे जोगी नांग खे चवे थो उहे गुलान जेके दुश्मननि जे मथां वार जे लाइ इस्तेमालु थींदा हुआ, जीअं अॼुकल्ह असां वटि बम आहिनि, हे उन वक़्तु उन जा बम आहिनि, हे फाटंदा कोन हुया, मथो फाड़े छॾींदा साईं। हे जेल हुया, हिते क़ैदी क़ैद हूंदा हुआ। लाज़मी ॻाल्हि आहे त हेॾी वॾी रियासत हुई, हेॾी वॾी रियासत जो बादशाह हुयो, त उते उन रियासत में लाज़मी गुनहगार बि हूंदा, चोर बि हूंदा ऐं फ्राडी बि हूंदा। उन्हनि खे सज़ाउनि जे लाइ करे हे बहितरीनु जेलनि जो डिज़ाइन तव्हां ॾिसी सघो था। हे उन वक़्त जी जेकी इंजीनियरिंग आहे। दोस्तों उमरकोट पहुतासीं सुबुह मां सवेर ऐं काफ़ी दोस्तनि सां बि मुलाक़ातूं थियूं। उमरकोट जे दोस्तनि खे जीअं ख़बर पई त मवाली उन्हनि जे शहर पहुतो आहे, त दोस्त जुड़ी आया ऐं असां उमरकोट जे मेन किले खे विज़िट कयो आहे। हाणे तव्हांखे जल्द खां जल्द उमरकोट जी मेन बाज़ार जा ॿ टे शाट ॾेखारींदासीं। उमरकोट शहर जे मौसम खे इंजॉय कंदे, दोस्तनि सां मुलाक़ातूं कंदे असां पहुतासीं दुआ रेस्टोरेंट ते। दोस्तों उमरकोट किलो जेको आहे विज़िट करण खां पोइ असां हींअर दुआ रेस्टोरेंट ते पहुता आहियूं, जेको उमरकोट जे अंदरि आहे। बहितरीनु रेस्टोरेंट आहे, बहितरीनु सर्विस आहे माशाल्लाह हिननि जी। दुआ रेस्टोरेंट ते लंच खां पोइ असां रवाना थियासीं उमरकोट जे सभ खां ख़ूबसूरत तरीन गौसिया गेस्ट हाउस ते। जिते असांजी मुलाक़ात हिकु बहितरीन शख्सियत जे मालिक गौसिया गेस्ट हाउस जे ओनर मोहम्मद मुजीब कायमखानी सां थी, जंहिं पाण असांखे सॼे गेस्ट हाउस जो विज़िट बि करायो। हिन गेस्ट हाउस में हर क़िस्म जा वण ॿूटा, नायाब क़िस्म जा जानवर नज़र आया ऐं पुरसुकून माहौल जो अहसासु थियो। मां पंहिंजे दोस्त फराद खे बि काफ़ी वक़्त खां पियो चवां त यार हिकु अहिड़ी झूपड़ीअ में स्टे करिणो आहे, पर इहा अॼु मुंहिंजी ख़्वाहिश गौसिया गेस्ट हाउस जे ऑनर मोहम्मद मुजीब कायमखानी साहब पूरी कई। अल्लाह ताला उनखे ख़ुशि रखे। माशाल्लाह एॾे वॾे गेस्ट हाउस जो ऑनर आहे, तमामु मोहबती ऐं प्यारो इंसानु आहे, जंहिं ख़ुदि असांखे सॼो गेस्ट हाउस पाण विज़िट करायो। दोस्तों त मुंहिंजी इहा ख़्वाहिश गौसिया गेस्ट हाउस जे ऑनर मोहम्मद मुजीब कायमखानी साहब जेको आहे सो पूरी कई आहे। ऐं मूंखे झोपड़ी ग़रीबाणी ज़रूरु मिली आहे, पर हीअ झोपड़ी कुझु नायाब आहे। अचो त तव्हांखे इहा झोपड़ी विज़िट करायूं। दोस्तों उम्मीद आहे तव्हांखे ही असांजो व्लॉग पसंदि आयो हूंदो। त पोइ हाणे वठूं था इजाज़त, मिलूं था अॻिले व्लॉग में।